हिना जी जो हिकिड़ो सुहिणो कॉन्सेप्ट आहे, मां चाहींदमि हाणे असांखे बैक स्टेज खड़ो, मूंखे बि, राम साहब खे बि, डॉक्टर साहब खे बि, हिन खां पोइ वरी असां डॉक्टर साहब सां जुड़ंदासीं, नील साहब जुड़ंदासीं, उहो प्रोग्राम खे मस्ती सां गॾु, म्यूज़िक सां गॾु क्लोज कंदासीं। निशा मैम ऐं हिना जी खे प्लीज स्क्रीन ते रखंदा। वाह, जय झूलेलाल। जय झूलेलाल हिमा जी, वेलकम। सतीश जी, थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग। निशा जी, थैंक यू सो मच। वेलकम। असां मोहित हाणे चवनि पिया त जंहिंजो ॿार आहे उहो इंसाफ़ करे सघंदो आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। त दर्शकनि खे असां ॿुधाईंदासीं त निशा जी, मां अनीशा जी, रमोला जी, माया शहानी जी ऐं शोभा कालरो जी, इहे असां हिकिड़ो न्यू कॉन्सेप्ट खणी था अचूं पिया, जंहिंजो नालो आहे नई सोच ऐं असांजी संस्कृति। उन्हनि जे तहत असांजो इहो वीचारधारा आहे त हाणे थोरी देरि अॻु न मोहित खे स्क्रीन ते खणी अचोसि त हिकु मिंट त मां हुनखे ॿुधायांसि। आपने बुलाया और हम चले आए, स्वागत आहे। तव्हां चयो त भई जेंट्स जे लाइ हाणे तव्हां ॿुधायो पिया न त भई सिंधी जेंट्स तरक़ी कयनि अथऊं, सुठो इहो कयो अथऊं, बराबरि न? हाणे अञा 15-20 मिंट अॻु जी 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 सभु ॼणा ॻाल्हाइनि था, पर सिंधी लेडी सूझबूझ में अवल आहिनि, एतिरियूं सुहिणियूं सुठियूं समझदार आहिनि, इहो बि त ॿुधाइणो पवंदो न। हाणे उन्हनि जे सदके ई असां आहियूं, उन्हनि जे सदके ई असां आहियूं। असांजी लेडीज़ खे, निशा जी खे सतीश जी जो सहयोग मिलियो आहे, जीअं मूंखे पंहिंजे परिवार जो सहयोग मिलियो आहे, त असांखे पंहिंजो स्किल ॾेखारण जो ऐं अॻिते वधण जो चांस मिलियो आहे। असांखे हिकु प्लेटफॉर्म मिलियो आहे। मां चाहींदमि त दादा राम जेवाराणी बि स्क्रीन ते हुजनि, उन्हनि खां सवाइ स्क्रीन अधूरी थी लॻे। स्वागत आहे। डॉक्टर साहब खे प्लीज स्क्रीन ते खणी ईंदा। वाह जी जी भेण, नमस्ते। नमस्ते दादा। त असां इहो सोचियोसीं त लेडीज़ जे लाइ बि हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म हुजणु खपे जिते लेडीज़ अची करे पंहिंजूं स्किल्स ॾेखारे सघनि। त असां हमेशह चऊं था पिया, हाणे डॉक्टर खटवाणी जी बि चवनि पिया त यूथ खे जोड़णो आहे। असां सोचे सोचे करे इहो सोचियोसीं त यूथ खे जोड़ियूं था त हिकिड़ो ब्यूटी कॉन्टेस्ट हुजणु खपे, जंहिंजो असांजो उद्देश्य आहे त न सिर्फ़ु तन जी सुंदरता पर मन जी सुंदरता, वीचारनि जी सुंदरता बि ओतिरी ई अहमियत थी रखे पई। उन हिसाब सां पर असां ॾिसूं था न त ॿियनि कल्चर्स खे असां अपनायूं था, त नई सोच ऐं असांजी संस्कृति उन में जेका रैम्प थींदो, नई सोच जे हिसाब सां सभु राउंड्स उहे ई थींदा जीअं हिकु ब्यूटी कॉन्टेस्ट में थींदा आहिनि, पर जेको असांजो फाइनल राउंड थींदो उहो असांजे ई वेस वॻनि में लिबास में थींदो। डॉक्टर खटवाणी जी आहिनि असां सां जुड़ियल? उन्हनि खे बि स्क्रीन ते खणी अचो। खटवाणी दिनेश जी 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 खटवाणी जी साहब अची विया। जी जी ॿुधायो जी। तव्हां हाणे ॿुधायो पिया त असांखे ॿारनि ताईं कीअं पहुचणो आहे, त इहो असां इहो कॉन्सेप्ट खणी करे ॿारनि ताईं था हलूं पिया त पंहिंजो पहनावो, पंहिंजी संस्कृति, पंहिंजी सभ्यता, इन में टोटली कॉन्सेप्ट त इहो हूंदो वेस्टर्न कल्चर जो हूंदो, फैशन शो, रैंप वॉक हूंदी, पर क्वेश्चन आंसर राउंड में असांजी संस्कृति ऐं सभ्यता जा सवाल हूंदा। पहनावो असांजो सिंधी लिबास हूंदो। हाणे ताईं जेके फोन कॉल्स अचनि था, जॾहिं असां उन्हनि खे ॿुधायूं था त असांजो पहनावो सिंधी हूंदो त पहिरीं त पुछनि था असांजो सिंधी पहनावो छा आहे। ऐं हे जेको असांजो आहे, जेको उहो आहे ग्रैंड मदर्स जे लाइ ऐं मदर्स जे लाइ, मिसिस जे लाइ, शादीशुदा महिलाऊं जिन के लाइ त ईअं न आहे त ज़िंदगी हाणे पूरी थी वई, न, असांजे लाइ त आसमान खुलियल आहे, उन्हनि खे छुहणो आहे। ऐं दादी मां ऐं नानी मां, तव्हां जॾहिं शो ॾिसंदा त जेके नानी मां ऐं दादी मां असां सां जुड़ी रहियूं आहिनि, एतिरी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे असांजे लाइ त रेवा मां, गोधरा मां, आगरा मां, नंढनि नंढनि शहरनि मां बि थियूं जुड़नि त शिंघाई मां, कैलिफोर्निया मां, जितां किथां असां सां जुड़ी रहिया आहिनि। ऐं उहे असां सां इहे संस्कृतीअ जूं ॻाल्हियूं हाणे खां ई वंडण चालू कयूं अथऊं। त इहो नओं कॉन्सेप्ट असां इन तरह सां खणी आया आहियूं। इहो असांजो नंढड़ो बेबी आहे। वाह, तमामु सुठो, वेरी नाइस। निशा
मां पाण ॾिसंदो आहियां का नयो कॉन्सेप्ट ईंदो आहे त निशा मैम हुनखे ॾाढो एप्रिशिएट कंदी आहे। तव्हांजे ॿुधाइण खां पहिरीं हिन कॉन्सेप्ट जी असां ॾाढी तारीफ़ ॿुधी चुका हुआसीं ऐं तव्हां हीअं सुठे नमूने एक्सप्लेन कयो। मां पाण चाहींदुमि जेके दर्शक ॾिसी रहिया आहिनि ऐं जेके पार्टिसिपेट करणु चाहिनि था, वेरी इनोवेटिव आइडिया। कॉन्ग्रेचुलेशंस टू दिलेर सिंधी, हिना मैम, निशा मैम ऐं हनीशा मैम, जेके सभु ॼणा हिन में जुड़ियल आहिनि उन्हनि सभिनी खे लख लख वाधायूं। इन में मां हिकु ॿी बि ॻाल्हि जोड़णु चाहींदमि त 4-5 महीना अॻु मां राम अंकल सां फोन करे ॻाल्हि कई आहे। राम अंकल मुंहिंजे माइंड में ईअं हले थो पियो भई फैशन शो खणी अचूं, इहो हूंदो त राम अंकल हमेशह ई सभिनी खे हिमथाईंदा आहिनि। चऊं भेण इहो ॾाढो सुठी ॻाल्हि आहे, तव्हां सोचियो आहे सुठो आहे, पर इहो कॉन्सेप्ट पूरी तरह सां खणी अचणु, हुनखे माना लाइन अप करणु, कीअं करणु, मां जाम फ़ख़्र सां चई थी सघां त असां सां एतिरा सिंधी माण्हू जुड़ंदा था वञनि। मां फोन कॉल्स अटेंड करे करे हाणे मूंखे मोहित यादि करायो त मूंखे प्रीति जानियानी जी जो बि वीडियो खपे। माना मां एतिरो ओवर एक्साइटेड थी वई आहियां, एतिरी ख़ुशि आहियां त भई माना इन में असांजी जेके नानियूं ॾाॾियूं आहिनि न, उहे असां खां वधीक ख़ुशि आहिनि, छो त हुननि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म मिली वियो आहे पंहिंजो टैलेंट ॾेखारण जो। इन में न सिर्फ़ु फैशन शो थींदो पर असां टैलेंट ठहण बि रखियो आहे। त के असां वटि कथक डांसर्स आहिनि, के पेंटर्स आहिनि ऐं पेंटिंग्स एतिरियूं सुहिणियूं सुठियूं आहिनि त हिकु महिल ई सभु लेडीज़ हिकु हिन ते थी वेंदा। माना जीअं हाणे मोहित चयो न 2021 जो स्वागत असां ॿीहर वरी कंदासीं, त हुन में जेॾी महिल चवंदो जेंट्स असांजा हिन में वधीक अॻियां आहिनि धंधे में, त उते इहो बि हमेशह चवंदो त भई असांजूं लेडीज़ बि सूझबूझ बि में बि अवल आहिनि, त सुहिणियूं सुठियूं बि असांजी सिंधी लेडीज़ वधीक आहिनि। सची ॻाल्हि आहे। ॾिसो जेकी ॻाल्हि हूंदी आहे न हुनखे चवणी कोन पवंदी आहे, असांखे मर्दनि नाले चवणो पवंदो आहे माण्हुनि खे विसी न वञे। तव्हां त आहियो न, हिनखे हर हर चइजे छो। जेकी शइ आहे सा त आहे, सिज रोज़ निकिरे त रोज़ थोरी चवंदा आहियूं निकितो आहे। त तव्हां सभु ख़ूबसूरत आहियो, सूझबूझ वारियूं आहियो, तॾहिं त असां जहिड़नि खे संभाले वेठा आहियो। न त भाई असां तव्हां न हुजो त असां सभु उअं ई अधूरा आहियूं। परिवार आहे त असां सभु आहियूं। निश्चित ई तव्हां जीअं चयो राम साहब खे तव्हां डिस्कस कयो। दर्शकों मां तव्हांखे ॿुधायां कि हिंदुस्तान या किथे को कॉन्सेप्ट ठहंदो हुजे, थी सघे थो इहा अतिशोक्ति हुजे, पर हर माण्हू हिकु दफ़ो राम साहब खे फोन ज़रूर कंदो आहे, इहो पुछाणो ज़रूर कंदो आहे। चवंदा आहिनि न पुछाणो कयो आहे त राम साहब इज़ द पर्सनैलिटी। उनमें ऑफिशियली हुजनि न हुजनि पर हुननि जा सतीश जी कुझु चई रहिया आहिनि। सतीश जी प्लीज़। हिना जी तव्हांखे वरी वरी वाधायूं ऐं दादा राम तव्हांखे ख़बर आहे कॉन्सेप्ट जी। त इन सां गॾु मां बि तव्हांखे हिकिड़ो ॿियो क्वेश्चन जो पुछंदुसि त जीअं मिसिस ऐं नानियूं ऐं ॾाॾियुनि जो थी रहियो आहे, असां कहिड़ो ॾोह कयो आहे? मिस्टर जो बि त थियणु खपे ऐं ॾाॾे ऐं नाने जो बि थियणु खपे। उहो कॉन्सेप्ट हुन सां गॾु कंदा रखो। ये 4 महीना तव्हांजी एतिरी तारीफ़ थी आहे, सिंधी पार्टीशन खां पोइ आया, धंधे सां अॻियां वधिया, झारखंड में पहुचा, त थोरो मूंखे कॉम्प्लेक्स पियो लॻे त मुंहिंजूं लेडीज़ काॾे वयूं। उन्हनि पार्टीशन में जेंट्स कयो, पर मां हिकु ॻाल्हि हिते चवंदमि, पार्टीशन में बराबरि जेंट्स पंहिंजी सूझबूझ सां परिवार खे मथे वठी आया, पर उन ॾुखियाईअ जे वक़्त में लेडीज़ बि पंहिंजे सूझबूझ सां उन्हनि कठिनाइयुनि खे इहो करे उन्हनि उते थोरे मां बि घर खे एॾो सुठे नमूने संभालियो। तॾहिं जेंट्स जे लाइ माना जेके पाकिस्तान में राणियूं हूंदियूं हुयूं, हिते अची घर जा झाड़ू पोछा बर्तन बि करे करे पंहिंजे परिवार में घोट सां गॾु कुल्हे में कुल्हो मिलाए बीठियूं। त मां चयमि 4 महीना जेंट्स जी तारीफ़ थी वई, हाणे पहिरीं असां लेडीज़ जी तारीफ़ थोरी कंदासीं। एब्सोल्युटली हिना जी मां बिल्कुलु तव्हां सां एग्री थी कयां। मूंखे जॾहिं मम्मी ॾाॾी नानी इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदियूं हुयूं कि लेडीज़ जाम जाम घणो हुन में साथ ॾिनो। घर में वेही करे होम इंडस्ट्री शुरू करे छॾियऊं ऐं उहे सभु वञी करे मर्द विकिणंदा हुआ। ऐं लेडीज़ असांजूं सिंधी जेके बि लेडीज़ आहे उन्हनि जी असांजी जेका परंपरा आहे कि लेडीज़ खे कुझु न कुझु हुनरु सेखारियो वेंदो हो अलॉन्ग विद देयर ब्यूटी, ऐं उन्हनि खे ॻाल्हाइण जो हक़ु ॾिनो आहे। असांजे समाज लेडीज़ खे इक्वल हक़ु ॾिनो आहे ऐं उन्हनि इक्वली हेल्प कयो आहे जेंट्स खे कि हिते अची करे लैंग्वेज सिखनि ऐं पोइ उहो जेको घर मां बिज़नेस शुरू करे छॾियूं जेसि ताईं कि जेंट्स खे जॉब मिलनि। ऐं बिल्कुलु तव्हां इहा सही ॻाल्हि चई आहे कि लेडीज़ बिल्कुलु हक़दार आहिनि कि उन्हनि खे इहा ब्यूटी पेजेंट ॾिनो वञे कि उहे अची करे पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाए सघनि ऐं सभिनी सां शेयर करे सघनि। ऐं मां सभिनी सां रिक्वेस्ट कंदसि, दुनिया जी सॼी ग्लोबल सिंधीज़ खां रिक्वेस्ट कंदसि कि तव्हां अॻियां अचो ऐं प्लीज़ पार्टिसिपेट कयो। एंड आई एम वेरी हैप्पी, मां तमामु ख़ुशि आहियां इन कॉन्सेप्ट जे लाइ। वाह वाह, थैंक यू सो मच। न सिर्फ़ इहो माना पहनावे खे, माना हाणे जेके आहिनि न लेडीज़ जेके जुड़नि थियूं न,
अॼु रेवा मां फोन आयो, मध्य प्रदेश मां फोन आयो, इंदौर मां फोन आयो, त उहे पुछनि थियूं असांखे सिंधी नथी अचे त पोइ छा असांजी मार्क्स घटिजंदियूं? त उन्हनि खे एतिरो चवणो थो पए त हाणे खां एटलीस्ट प्रैक्टिस करणु चालू सिखो। कयो, त तव्हां पंहिंजा वीडियो ठहंदव त चई पोइ हा पोइ असां पंहिंजे, इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे। न सिर्फ़ु ॿी सिखण ॻाल्हि जो। जेका ॿी ॻाल्हि इहा थी वेंदी आहे तव्हांजो भई सॼियूं लेडीज़ ग्लोबली जेॾी महिल कनेक्ट थियनि थियूं त हिकिड़ी माना कीअं जेके नंढनि शहरनि जूं आहिनि वॾनि शहरनि वारनि सां कनेक्ट था थियनि, वॾनि शहरनि वारा ग्लोबली था कनेक्ट थियनि, इंटरनेशनल लेवल ते कनेक्ट था थियनि, त हाणे ई ॼण हिकिड़ो परिवार जो माहौल थी वियो आहे, हिक ॿिए सां ख़्यालनि जी ॾे वठि करणु ऐं माना सम्झणु, हिक ॿिए जे हुन नयुनि तकनीक खे अपनाइण। त इन ॻाल्हि में थोरो जेको सिंधी समाज इहो हुयो, अॼु शाम जो मूंखे उदयपुर मां हिकु जर्नलिस्ट फोन कयो ऐं मुंहिंजो ऑनलाइन इंटरव्यू वरितो। त सिंधी समाज में असां इहो पहिरियों दफ़ो था ॾिसूं, असां ख़ाली ॾिसंदा आहियूं हमेशह भई तरक़ीअ जूं ही ॻाल्हियूं हो ॻाल्हियूं, पर ब्यूटी पेजेंट सिंधी भाषा में, सिंधी कल्चर में असां इहो पहिरियों दफ़ो था ॾिसूं। त तव्हां सभिनी जे सहयोग सां दिलेर सिंधी इहो कॉन्सेप्ट खणी अची रहियो आहे ऐं इन में जेके रैंप वॉक सेखारींदा उहे बि सिंधी, जेके ग्रूमिंग कंदा असांजी उहे बि सिंधी, जेके योगा सेशन वठंदा उहे बि सिंधी, जेके असांजा जूरी आहिनि सेलिब्रिटी उहे बि सभु सिंधी, ऐं जेके चीफ वाह गेस्ट हूंदा गेस्ट हूंदा उहे बि सभु सिंधी। त हिकु इहा ॻाल्हि बि असांखे ख़बर पवंदी त असांजो सिंधी परिवार केॾो वॾो आहे। हाँ, मां हिन में हिकु ॻाल्हि अञा एड कंदमि त जीअं कैलाश निहालाणी जी आहिनि, प्रीति जानियानी जी आहिनि, इन्हनि खे त सभु सुञाणनि। असां सां शरद जगतियानी जी जुड़ियल आहिनि, जिन हाणे नेटफ्लिक्स स्कैम में 1992 में जिन कमु कयो आहे। मनीष रायसिंघानी जी आहिनि, जेके टीवीअ जी जाम माना जानी मानी शख़्सियत आहिनि। इन जे अलावा असां सां साउथ जा ई शोभा कालरो जी, रमोला जी, शहाणी जी ऐं हनीशा जी, इन्हनि सभिनी जी इनोवेटिव आइडियाज़ ऐं उन खां पोइ वरी चवंदा आहिनि न दाल तड़के खां सवाइ टिकी हूंदी आहे, त हुन ते वरी निशा जी जो अची वियो सहयोग असांखे। रीटा गंगवानी जी, रीटा रीटा बि गंगवानी आहे। जी। ऐं Yes. मां इहो हिते क्लियर कंदमि, मां अॼु ताईं कॾहिं ब्यूटी पेजेंट ॾिठो तक कान्हे, मां कॾहिं पार्टिसिपेट तक न कयो आहे। मां डायरेक्ट ऑर्गेनाइज़ थी कयां त भॻवानु भलो करे वेचारनि हुननि जो जेके पार्टिसिपेट कनि था त कुझु न छो सुठो ई थींदो, सुठो ई थींदो। आई न थिंक इन करे सुठो थींदो छो त असां सां गॾु धर्मात्मा सरन जी जुड़ियल आहिनि, जेके कि 1980 खां वठी करे उहे ब्यूटी पेजेंट कंदा आहिनि। जी त जी उन्हनि जी तमामु सुठो। एडवाइस में ई सॼो कमु थी रहियो आहे ऐं रीता गंगवानी जी ही पूरा एडवाइज़र टीम में आहिनि। वाह जी जी ऐं उन खां पोइ जेके असां सां जुड़ियल आहिनि हिन में, उहे भारती कालरो जी ऐं जवर कोटवानी जी। भारती कालरो जी पाण क्राउन होल्डर आहिनि, ग्रैंड मां क्राउन होल्डर आहिनि। त माना हिकु हाँ, अलॻि अलॻि शहरनि मां फोन था अचनि त असां हे क्राउन होल्डर आहियूं। त इहो हिकिड़ो जेको हिसो असांजो बाक़ी बचियो हुयो, त असां हाँ, शुरूआत लॉकडाउन में 2020 में कईसीं ऐं हिनखे वरी वेलकम कंदासीं 2021 सां। बिल्कुलु बिल्कुलु वेलकम। बिल्कुलु। असांजे तरफ़ां वेलकम, तमामु थैंक यू घणियूं सो मच। वाधायूं ऐं शुभकामनाऊं। ऐं मीडिया पार्टनर शोभा जी, बरखा जी उहे बि आहिनि, त उहो बि तमामु सुठो आहे ऐं मां सम्झां थी तमामु ब्यूटीफुल प्रोग्राम थींदो। वाह मां निशा जी ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, कल्ह खां वठी अॼु ताईं मूंसां 11 पत्रकारनि फोन ते ॻाल्हायो। ये वाह वेरी गुड, ॾाढो सुठो, माना ॾाढो इहा सुठो। मां पाण ई हैरान थी वई आहियां। पहिरीं त मूंखे चवनि था पत्रकार का फोन आहे त मूंखे थोरो टेंशन थो थिए पियो, पोइ वरी जेॾी महिल ॿुधाइनि था ख़ुशीअ सां त माना हिकिड़ी ख़ुशी थी थिए पई त असांजे जी जी सिंधी समाज ते पाण जूं एतिरियूं अखियूं आहिनि। जेको हाणे गटवाणी जी चवनि पिया त असांखे विजुअल ॾिसण अचूं असां, त हाणे असां धीरे धीरे वधीक ॾिसण जी अची सघूं था। खटवाणी साहब, खटवाणी डॉक्टर साहब कुछ ॿियो चवणु चाहिनि था? डॉक्टर साहब, तव्हांजे हवाले डॉक्टर सां साहब। असां हिन प्लेटफॉर्म तां मूंखे ख़ुशी थी थिए सॼी दुनिया जे सिंधियुनि खे हिकु ख़ुशख़बरी ॿुधाईंदुमि त मां 5 सालनि खां इहो हमेशह डिमांड कंदो हुउमि त सिंधी हॉल ऑफ फेम ठाहियो ऐं सिंधी रिसर्च सेंटर ठाहियो। हर महीने 2 महीने में हिकु टॉपिक हुजे, सॼी दुनिया जा माण्हू ईमेल कनि उन टॉपिक ते, उहे सभु जनरल वांगुरु लिखनि, पोइ वरी असां कमेटी ठाहे करे कयूं। त लास्ट टाइम जंहिं महिल असां इहो प्रोग्राम कयोसीं प्रोफेसर पंजवाणी जो, त डॉक्टर मोहन मंगनाणी जेको आहे एजुकेशन, हुन चयो डॉक्टर खटवाणी अॼु तुंहिंजे लाइ ॾाढी ख़ुशख़बरी थी। मां चयो ॿुधा, हाणे न हले त ॿुधायां थो। उहा सॼी दुनिया में सिंध जी पहिरीं प्राइवेट सिंधी यूनिवर्सिटी डॉक्टर मोहन मंगनाणी अनाउंस कई। वाह, वाह वाह, ॾिसो माण्हू केॾो दिलि सां
जी 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 तव्हां कुझु चओ पिया डॉक्टर साहब, पहिरीं तव्हां चओ। इहो हुननि जो पहिरियों 24 इंस्टीट्यूट आहिनि न्यू हॉरिज़न कॉलेज इंस्टीट्यूट न्यू हॉरिज़न जे नाले सां। उनमें तमामु सुठा इंस्टीट्यूट, पर उन पंहिंजे दिलि सां चयो त न इहो साउथ में थी करे इहा प्राइवेट यूनिवर्सिटी सिंधी यूनिवर्सिटी खुलंदी ऐं हुनजा पेपर वर्क थी वियो आहे। कोरोना जे करे लेट थी विया, अञा इहो पेपर वर्क अॻिते वधंदो, त मां उन में ख़ुशी थो महसूसु कयां त साउथ में थी करे इहो कमु कयूं था। तमामु सुठो, ॿियो हिकु ॻाल्हि, वेरी नाइस। असां ये कहिड़ा बि हुजूं, हिकिड़ी ॻाल्हि चवणु विसरी वई जेका पहिरीं शुरूआत में कयो आहे, त असां स्पिरिचुअलिटीअ खां सवा बेकार आहियूं। केॾा बि कम कयूं असांखे स्पिरिचुअलिटी खपे। त मिस्टर रामदेवराणी जॾहिं असांजा बेंगलोर में आया त दादा अमर सत्संग में विया। दादा अमर 30 साल सिंधियुनि खे लिखण पढ़ण जी महिनत कई। 15-20 साल थिया विया। उन खां पोइ असां वरी आया आहियूं। उते वरी रोज़ानो हिकिड़ो डेलीअ जे हिसाब सां रायसिंगाड़ी डेलीअ जे हिसाब सां हिकिड़ो बचन हूंदो, 1 जनवरी 2 जनवरी 3 जनवरी, त उहो सिंधीअ उहो खणी आया। मां चयोमांसि सिंधीअ में खणी, चई न सिंधीअ में पढ़ण वारा हाणे आहिनि। मां चयो न हिकिड़ो मुंहिंजो यार आयो आहे मुंबईअ मां, उहो असांजो राम पंजवाणी, उहो सिंधीअ में दादा जो अमर वचन पढ़ियो ऐं उते एतिरो सभु माण्हू हुनखे ख़ुशि थिया ऐं मां बि ख़ुशि थियुमि। छाकाणि त जेको प्रोनाउंसिएशन सिंधीअ जो ऐं उचार जेकॾहिं सही नथा पढ़नि त उहो त असां दादा अमर सत्संग जो भरत मनाणी आहे, किथे बि महिरबानी करे स्पिरिचुअलिटीअ खे गॾु रखो। ऐं हुन में लेडीज़ ॾाढियूं ईंदियूं, 5 ॾींहं सत्संग थींदो आहे, टाइम टेबल सां साफ़ सुथरो। ॿी ॻाल्हि जी त जी बेंगलोर शोभा कालो वांगियूं लेडीज़ सिंधीअ में अॼुकल्ह ॾाढा सुठा प्रोग्राम कंदियूं। को ज़मानो हुयो कसम खणण लाइ मूंखे चवंदा त सिंधीअ में कीअं कसम खणो, मां चवां 2 मिंट ॾियो, 2 मिंटनि में अखियूं बंदि कयो ईअं चओ। हाणे सिंधी हुननि खे सुठी ॻाल्हि अचे थी ऐं ॾाढा सुठा प्रोग्राम कनि थियूं सभु लेडीज़। बिल्कुलु तव्हांजो वॾो योगदान आहे। हिन योगदान जे कारण ई असां सभु फ़ख़ुरु था महसूसु कयूं। हिना जी जो सुहिणो कॉन्सेप्ट आहे, थैंक यू सो मच, तव्हां शो में आया, तव्हां असांखे लाइक़ु सम्झो कि माण्हुनि ताईं असां ॻाल्हि पहुचाए सघूं था। असां तव्हांजा बि थोरा आहियूं, तव्हां एॾो सुहिणो कमु करे रहिया आहियो। पूरी टीम जी तरफ़ां तव्हांखे खोड़ लख लख वाधायूं। मां निशा जी खां चवंदमि त तव्हां हिन कॉन्सर्ट जे बारे में 2 मिंट दर्शकनि खे ज़रूर कुझु चयो। तव्हांजो बि जाम सुठो पार्टिसिपेशन आहे हिन में। मां चाहींदुमि निशा जी खे फुल स्क्रीन ते रखंदा। वाह, असां सभिनी खे बैक स्टेज खणी निशा जी ऐं हिना जी खे स्क्रीन ते रखंदा। महिरबानी करे ही कॉन्सेप्ट जी ॻाल्हि हुते थी वञे प्लीज़। वाह, थैंक यू हिना जी, तमामु सुठो कॉन्सेप्ट खणी आया आहियो ऐं हिते ग्लोबली सिंधीज़ बि जाम एक्साइटेड आहिनि। ऐं मां अञा बि अर्ज़ु कंदसि, विनती कंदसि कि जेतिरियूं बि लेडीज़ सिंधीज़ आहिनि प्लीज़ हिन में पार्टिसिपेट कयो ऐं तमामु मज़ो ईंदो ऐं हीअं असांखे इक्वल दर्जो मिलंदो लेडीज़ ऐं जेंट्स खे। असांजे सिंधियत खे प्रमोट करण जे लाइ असांजूं सिंधी लेडीज़ न सिर्फ़ु ॾिसण में ब्यूटिफुल आहिनि, पर उन्हनि जा ख़्यालात उहे बि तमामु सुठा आहिनि ऐं असांजो जेको पहनावो आहे उहो बि असांजी दुनिया खे ख़बर पवंदो। त प्लीज़ डू पार्टिसिपेट। ऐं मां तमामु वाधायूं ॾियां थी हिना जी खे, ॾाढो सुठो कॉन्सेप्ट खणी आया आहियो। मे गॉड ब्लेस यू। त सतीश जी, असां उमेद कयूं था त जेॾीमहिल हे कॉन्सेप्ट पूरो थींदो ऐं असां जेंट्स जी बि अनाउंसमेंट कंदासीं, मां तव्हां सां सुभाणे फोन ते डिटेल्स सभु वठां थी पई। माण्हू केॾो एक्साइटेड आहिनि, केॾो एक्साइटेड आहिनि माण्हू। अर्जुन शोभराजमल नानकाणी साहब लिखियो आहे कि जल्दी कयो त मां विग ऑर्डर कयां, मां सुठे नमूने पार्टिसिपेट करे ईंदुमि। थैंक यू सो मच अर्जुन अंकल, यू आर सो काइंड। सिंधी अमन की आशा, सो काइंड, थैंक यू। फेसबुक असां सां पार्टनर सिंधी अमन की आशा ब्रोशर ते बि लिखियल मां इन करे नालो खयो, तव्हांखे विसरियो इन करे मां खयो, तव्हांखे यादि पए इन करे मां नालो खयो कि पूरी ॻाल्हि तव्हां ताईं पहुचे। थैंक यू सो मच हिना जी, थैंक यू सो मच हिना जी जुड़ण लाइ, थैंक्स अ लॉट।